दोस्तों तव्हां सभिनि जे साम्हूं ॾिसो पिया त पंजाबी ज़िद कयूं बीठो आहे त 5000 पूरा करे जावेस गांगरो माही मुंह झोली करे 5000 पूरा करे। अवेश चवे थो त जेकॾहिं ख़ुदा जो कसम मुंहिंजे खीसे में हुजनि हा जहिड़ो मूंखे धकु ॾिनो अथई त मां ज़रूरु 5000 पूरा करे पंजाबीअ सां मल कयां हा। पंजाबी बि असांजो महिमान आहे पर पंजाबीअ खे अहिड़ी करणु न खपे। मां वरी बि सभिनी सरंदी वारनि हूंदे सूंदे वारनि खे अपील कयां थो त 100 200 500 का वॾी ॻाल्हि कोन्हे। तव्हां दिल में हथ वंडायो इंशाल्लाह 100 सिंधियुनि जी थींदी। तव्हां ॾिसंदव त पोइ महिल ते पंजाबीअ जो ज़िंदो हद कहिड़ीअ ते पहुतो। मां वरी बि तव्हां सभिनि खे अपील थो कयां त तव्हां दिल में हथ वंडायो त पंजाबीअ जो ज़िद पूरो कयो। महमूद मंगले तरफा 200 रुपया, हेॾा नारवे साहब जे तरफा 100 रुपया। हाणे पारस फकीर पहुतो आहे हिकिड़ी तारीअ जे तारी पारो हेगिरी साहब खान जागिरी पहुतो आहे। साहब 100 रुपया घबराए और हमीर जो माण्हू हली आयो आहे। ख़ुदा जो कसम हमीर कयो हली वञे न त खून बख़्शे ॾींदो आहे। तूं ॿाहिरि पंजाबी आहे। चल आज केरा बढ़िया तो जमन वेरे नहीं आने पहिरीं महिल त इनाम कोन मिलंदो आहे, बिल पोइ महिल जो आहे। आशिक़ बाक़ी हाणे पंजाबीअ में या पंजाब में को अहिड़ो उसूल आहे त पहिरीं महिल मारी बिल खई वञे, ईअं न थींदो आहे त महिल पोइ ते आहे। बाक़ी जेकॾहिं को 5000 जी ॻाल्हि कई आहे त मां पहिरियां सभ खां पहिरियां पंहिंजी बिरादरी वारनि खे, पोइ ज़ाती दोस्तनि खे, हमदर्दनि खे जेके लालण साईं जे दरगाह ते हली आया आहिनि सभिनी खे अपील कयां थो। मूंखे उमेद आहे त इंशाल्लाह तुंहिंजी ॻाल्हि अॻे थींदी 5000 बिल थींदो। आशिक़ ॻाल्हि ॿुधो पर जेकॾहिं आशिक़ हिकिड़ो मिंट जेकॾहिं 5000 मां 500 बि खुटी पिया त मां पंहिंजे खीसे मां ॾेई तोखे 5000 पूरा करे ॾींदो। तूं अगरि मल त मार न हा बाबा हे पैसा पिया आहिनि या ॾिस आहिनि ॾिस तोखे 5000 पूरा करे ॾींदासीं। सही आहे त वरी हाणे अञा थ्रीशर हाणे था लॻनि तव्हां ॾे वहण लथा तॾहिं 10,000 बिल करायो। हाणे खमीस लाहे टाइम पोइ अमल करे मां वरी बि दोस्तनि खे अपील कई आहे। मूंखे उमेद आहे त बिल पूरो थी वेंदो पर जेको खुटो त मां पंहिंजे खीसे मां तोखे ॾींदुसि। पंजाबी जो तोसां वाइदो आहे ऐं असां सिंधी माण्हू ओताकी बि आहियूं, महिमान नवाज़ बि आहियूं। अवेश गांगरो पहलवान आशिक़ अवाने पहलवान अवेश गांगरो मतलब कोई मुकाबलो सख्त है। ये पारस फकीर पहुतो आहे उन सां गॾु गुलान खान वॾो पारस फकीर वॾो गुलान खान ॿई पहुता हिकिड़ी तारीअ ते तारी पहलवान वॾो मुक़ाबलो ऐं रात वॾो राग आहे। 3 फनकार दिलबर सीधी शाहनवाज सर मोहम्मद यूसुफ मरी 3 फनकार हथ में वारो मुक़ाबलो ॿई पहलवान ॿई पहलवान जो मुक़ाबलो आहे। ॿई पहलवान काबुआ सिंधी हम जाठो काबुआ पंजाब में जाठो काबुआ आगा खड़ा अल्लाह साहब को का करेगी अल्लाह आगा खड़ा जाठो आबा बड़ो जाठो ले बड़ो मुकाबला वारो कर खर हर बच्ची का पास है काबुआ वारो जाठो वारो काबुआ भाई
कैमरा भरो कैमरा पर हेलो पंजाबी चाची के